बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम क्लास नंबर 19 या लेक्चर नंबर 19 हिन वीडियो के अंदर असी डी मास कंसेप्ट क्लियर कंदासीं पढ़ंदासीं त डी मास छा है। हाँ डी मास लफ्ज़ डी यानी डिवाइड, एम मीन्स मल्टीप्लाई, ए मीन्स एडिशन, एस मीन्स सब्ट्रैक्शन, यानी ये चैन निशानी जो मेड़ है जो ये खणी चूँ तो डी मास हिकिड़ो एब्रीवेशन न पर हिकिड़ो असूल है, हिकिड़ो पैटर्न है जैसे अंदर बुधायो तो वने तो पहिरियों डिवाइड हल कयो, पोइ मल्टीप्लाई हल कयो, एडिशन हल कयो ऐं पोइ सब्ट्रैक्शन हल कयो। इहो हिकिड़ो नंढो कंसेप्ट है जो हिन वीडियो के अंदर असां क्लियर करण की कोशिश कंदासीं। तव्हां चवंदा हूंदव त असांखे फ्रैक्शन पढ़ाए करे वापसि वरी हिकिड़े नंढनि अंगनि ते वठी आयो आहे सर। सो असां ही जेके नंढा अंग खया आहिनि न उन जे में अंदरि कंसेप्ट क्लियर कंदासीं, पोइ वरी इहो डी मास असां फ्रैक्शन के अंदर भी पढ़ंदासीं। अचो हिन खे हल कयूं था। जीअं त असां अॻ में ही पढ़ी आया त डी मास यानी एब्रीवेशन आहे, डिवाइड मल्टीप्लाई एडिशन सब्ट्रैक्शन। हाँ दर्जो आहे 42 वंडिया 7, उनके जोड़ कंदासीं 8 ऐं उनके ज़रब कंदासीं 8 सां। हाँ हिकिड़ी तरतीब सां अंग लिखियल आहिनि। असांखे छा करिणो आहे, सभ खां पहिरियां कहिड़ी निशानी हल करणी आहे। हाणे असां असूल पढ़ियोसीं त पहिरियों डिवाइड हल करणी आहे, त तव्हां पहिरियों हिन ॿिनि खे हल कयो। भले मूं वांगुरु हिकिड़ो रफ पेज ठाहियो त 7 खे वंड कंदासीं कंहिंसां 42 सां। हाणे हिन टेबल पढ़ंदासीं 6 7 42। आंसर छा आयो असांजो 6। उन खां पोइ ॿियो दर्जो लाहे अचो। उन खां पोइ छा आहे एम यानी मल्टीप्लाई। असां छा कंदासीं, अॻियों आहे हिन जे करे पहिरियों लाहे था छॾियूं, हिन खे मल्टीप्लाई कंदा 8 8 64। वरी असां हाणे हिन खे छा कंदासीं, आख़िर में बचो ई जोड़ आहे त इन करे असां छा कंदासीं, हिन खे जोड़ कंदासीं त असांखे जवाबु मिलंदो 70। एतिरो ई कंसेप्ट आहे डी मास जो। यानी असां तव्हां डिवाइड अलॻि पढ़ी आया आहियूं कीअं हल थींदी आहे, मल्टीप्लाई अलॻि पढ़ी आया आहियूं कीअं हल थींदी आहे, एडिशन पढ़ी आया आहियूं कीअं अलॻि थींदी आहे, अहिड़े ई तरीक़े सां सब्ट्रैक्शन भी पढ़ी आया आहियूं कीअं अलॻि थींदी आहे। हिते छा थींदो, हिकिड़ी ट्रैफिक जनरेट थींदी, यानी फ्रैक्शन जा दर्जा मिलंदा ऐं उन्हनि जे विच में इहे निशानियूं इस्तेमालु थियल हूंदो, जंहिंजे करे कुझु ॿारनि खे लॻंदो आहे हीउ त वॾो दर्जो आहे मां कीअं हल करे सघंदमि। पर उनजो सवलो तरीक़ो इहो आहे त तव्हां उन निशानीअ खे टारगेट करे रफ़ ते हल करे उनजो जवाबु खणो, पोइ ॿिए दर्जे खे लिखो। मतिलबु तव्हां टेंशन न खणो, स्ट्रेस न खणो त हेॾो दर्जो मूंखे हल करिणो आहे। तव्हांखे जस्ट उहो टारगेट खणणो आहे, डिवाइड हल कयो जवाबु, वरी टारगेट आहे मल्टीप्लाई हल कयो जवाबु, वरी पोइ एडिशन आहे पोइ हल कंदो, तव्हांजे लाइ हिसाबु आसान थींदो वेंदो। हाणे असां हिकिड़े नेक्स्ट एग्ज़ाम्पल में हिन खे वधीक डिस्कस कंदा आहियूं। हाणे तव्हांजे साम्हूं मां हिकिड़ो वॾो हिसाबु खणी आयो आहियां, वॾो एग्ज़ाम्पल खणी आयो आहियां जेको मतिलबु असांखे हाली त ड्रिजारे रहियो आहे, पर हाणे असां हिन खे ड्रिजाइण वारा आहियूं, असां हिन खे हल करण वारा आहियूं। ऐं हिन जे अंदरि जेको डी मास लफ़्ज़ पढ़ी आयासीं ऐं फ्रैक्शन पढ़ी आया आहियूं, हाणे जेके असां नंढियूं नंढियूं पॉइंट्स अलॻि पढ़ी हुआसीं उहे सभु हाणे असांखे हिते कमु अचण वारियूं आहिनि। सो पहिरियों त ॾिसो दर्जे खे, दर्जे में किथे कंपाउंड त नाहे मिलियो, दर्जो सिधो आहे, सवाइ हिन जे त हिन जे हेठां तव्हां हिकु रखी छॾियो पंहिंजे सम्झण ख़ातिर, न त मूं पहिरियों बि गुज़ारिश कई त हिते न रखो बि को मसइलो न आहे। हीउ जेको दर्जो तव्हांजे साम्हूं रखियो आहे उन में मल्टीप्लाई इस्तेमालु थियल आहे, डिवाइड इस्तेमालु थियल आहे, वरी मल्टीप्लाई इस्तेमालु थियल आहे, वरी प्लस थियल आहे, वरी माइनस थियल आहे। हर निशानी 3 दफ़ा बि इस्तेमालु थी सघे थी, सवाइ हिन जे त 2 निशानियूं हीअं न आहिनि लिखणियूं, ठीकु आहे। को अंग हुजे त वरी बाद में रखी सघो था। हाणे अचो त असांखे सभ खां पहिरियां डी मास में छा सेखारियो वियो आहे त डिवाइड खे हल कयो, ऐं डिवाइड त असां पढ़ी आया आहियूं, डिवाइड असांखे ईंदी आहे। सो हाणे हिन खे चओ त बाबा जेको दर्जो आहे न तूं हिते ई वेह, मूंखे सिर्फ़ु कम में आहे हीअ, छो त जेका निशानी आहे उन जे लेफ्ट साइड वारो ऐं राइट साइड वारो असांजे कम जो अंग आहे। बक़ाया तव्हां छा कंदव, इन खे हिते सॼे दर्जे खे हिते रहण जो। असां पहिरियों हिन खे हल करे था अचूं रफ़ ते। हाणे तव्हां ॾिठो त मां पहिरियों दर्जो लाहे आयुसि, वंड खे ज़रब में तब्दील कयुमि, हिननि खे रेसिप्रोकल कयुमि। अचो त हिन खे रिड्यूस कयूं था 2 जी टेबल सां, 2 × 4, 4 × 8, 3 × 6। छा जवाबु आयो, 1 × 1 43 43। ओके आहे। हाणे तव्हां असां छा कंदासीं, जेको वंड जो दर्जो मिलियो आहे उहो उन जी जॻह ते लाहे रखंदासीं। बक़ाया जेको हिन तरफ़ असांखे मिलियल आहे, जेको दर्जो मिलियल हुजे कहिड़े बि उन निशानी सां गॾु, उहो उएं लाहे ईंदासीं। ठीकु। हिन ॿिन्ही खे जॾहिं हल करे आयासीं त असांखे जवाबु मिलियो 2/43। ठीकु थी वियो। हाणे हे हल थी वियो, बक़ाया जेको हीउ बचियो आहे इहो लाहे अचो हिते। ॾिसो नंढो थी वियो, छो त असां हल करे आयासीं हिकिड़े स्टेप खे। हाणे जॾहिं असां हिन लाइन में पहुता आहियूं त हिन लाइन में मल्टीप्लाई बि आहे, एडिशन बि आहे, सब्ट्रैक्शन बि आहे।
असांखे वाज़िह हिदायतूं मिलंदा आहिनि त डी खां पोइ ए मां यानी मल्टीप्लाई हल करणी आहे। जॾहिं बि असांखे 2 खां वधीक या 1 खां वधीक निशानी मिलनि त उहे असांखे डी मास में ई हल करणियूं आहिनि। अचो पहिरियों हिन मल्टीप्लिकेशन खे हल कयूं पिया। हाणे मां हिनखे रफ़्ते खणी वञा जे हिनखे हिते ई ॾिसो त 43 में कटिजी वेंदा, यानी 43 43 1 43 43 इहे ख़तमु थी वेंदा। मां हिते रफ़ नथो कयां, ठीकु आहे। पोइ घणो बचंदो 2 भाङे 1। ॾिसो कीअं हल कयां अगरि तव्हांखे मुंझारो न थिए त 43/1 मल्टीप्लाई 2 भाङे 43 हे रिड्यूस थिए थो 1 43 43 1 43 43। हाणे घणो थो बचे असांखे 1 ॾूं ॾूं 1 1 1 छा मिलियो जवाबु असांखे 2 भाङे 1 इन करे था ॾियूं त जे असांखे सवलाई थिए। हाणे हे जवाबु बि क्लियर थी वियो। तव्हां वरी हे सॼो लाहे जो जेको बचायो अथव। हाणे जॾहिं हिते पहुता आहियूं, हे लकीरूं सिर्फ़ु सम्झाइण ख़ातिर तव्हांखे हिसाबु साफ़ु रखिणो आहे। हिते पहुता आहियूं त हिते जेको आहे सो असांखे छा हल करिणो आहे, पहिरियों वरी बि मल्टीप्लाई हल करणी आहे, छो त आहे अञा। तव्हां छा कयो, हाणे ॾिसो न, हे हिन सां रिड्यूस थो थिए न हिन सां रिड्यूस थो थिए। रफ़ ते खणी वञूं बि छा थींदो, मथियां पाण में ज़रब थींदा, हेठियां पाण में ज़रब थींदा। इन करे असां हिते ई ज़रब कयूं था। 2 4 1 7 7 हे हल थी वियो। बक़ाया ओ हे दर्जो बचियो आहे, हिनखे लाहे अचो। हाणे तव्हां ॾिठो त केॾो वॾो दर्जो मिलियो आहे, उहो स्टेप बाय स्टेप नंढो थींदो थो वञे। असांखे सॼे हिसाब खे ॾिसी परेशान न आहे थियणो, असांखे सिर्फ़ु पंहिंजी टारगेटेड सैम्पल ते कमु करिणो आहे बसि। पोइ बाद में जेको बचंदो वञे उनखे तरतीबवार हल कंदासीं। हाणे ॾिसूं था असांखे मिलियो आहे 4 भाङे 7 प्लस 9 भाङे 4 माइनस 1 भाङे 4। हाणे असांजे मथां आहे या त तव्हां पहिरियों एडिशन छॾायो पोइ माइनस छॾायो, या त हिननि टिनी जी गॾु LCM कढी करे हल कयो, जेको असां अॻ में बि सिखी आया आहियूं, करे सघूं था। यानी एडिशन ऐं सब्ट्रैक्शन अहिड़ियूं 2 निशानियूं आहिनि जेके गॾु करे सघो था। सो असां बि गॾु कयूं था, कोई मसइलो न आहे। हाणे मां हेॾो रफ ड्राए करे हेॾे दर्जो शिफ्ट कयां थो, छो त फर्दर स्पेस न आहे त असां हिनखे हेठि लाहे सघूं। हाणे असांखे LCM करणी आहे 7 4 ऐं 4 जी। LCM जो असां ट्रिक्स बि पढ़ी आया आहियूं त छा कबो आहे LCM में। तव्हां वॾे अंग ते नंढनि अंगनि जी टेबल ॾिसो वञे थी या न। त ॾिसो त 4 जी टेबल हिन ते नथी वञे, बक़ाया त 1 जहिड़ो आहे। हाणे असां छा कंदासीं, हिन अंग खे अहिड़ो कंदासीं जो हुन 4 जी टेबल हिन 7 ते वञे, यानी 7 खे डबल कयो, 2 7 14 14 ते 4 जी टेबल न आहे वेंदी। इन करे अञा हिनखे 3 सां मल्टीप्लाई कयो, 3 7 21 तॾहिं बि जेको आहे 7 ते 4 जी टेबल न वेंदी। 4 7 28 28 ते 4 जी टेबल वेंदी। इन जे करे हिन जी LCM घणी आहे 28 आहे। तव्हां ट्रेडिशनल मेथड सां कढंदो बि जवाबु साॻियो ईंदो। सो अचो हाणे 7 जी टेबल 28 ते घणा दफ़ा वेंदी, 4 दफ़ा असां सिखी आया आहियूं ऑलरेडी। वरी 4 जी टेबल 28 ते घणा दफ़ा वेंदी, 7 दफ़ा। अञा ॾिसो त 4 जी टेबल 7 दफ़ा। हाणे हिनखे ज़रब कयो पाण में, 4 चौंक 16 प्लस जी निशानी लाहे अचो, 9 7 63 वरी माइनस जी निशानी लाहे ईंदासीं, वरी हिन ॿिन्ही खे पाण में ज़रब कंदासीं 1 7 7। हाणे ॾिसो असां छा कंदासीं, पहिरियों एडिशन करणी आहे पोइ सब्ट्रैक्शन करणी आहे। साॻियो ई डीमास वारो रूल आहे। जॾहिं बि 1 खां वधीक निशानियूं अचनि न, उते डीमास बीठो हूंदो आहे त मुंहिंजो एतिराम कयो, मूंखे यूज़ कयो। अचो ओके। अच्छा हाणे 28 लाहे अचो वापसि, हिननि खे जोड़ कयो, 1 सां जोड़ कंदो त थींदा 9, यानी 3 खे 6 सां त 9, 6 खे 1 सां कंदो त 7, 79 थी वियो माइनस 7। हाणे 79 में जॾहिं 7 कट कंदो त तव्हांजो जवाबु ईंदो 72 72 भाङे 28। हाणे छा असांजो अॻिते रिड्यूस थिए थो, या इहो ई जवाबु आहे असांजो, अॻिते रिड्यूस थिए थो, यानी 2 जी टेबल हिन ते वञे थी। 3 ॾूं 6 हिकु हेॾे कंदासीं 6 ॾूं 12 1 ॾूं ॾूं 4 ॾूं 8। अञा टेबल वञे थी 2 जी 7 ॾूं 14 1 ॾूं ॾूं हिकु हेॾे कंदासीं त 8 ॾूं 16। हाणे हिते अॻिते असांजी टेबल न थींदी, 18 भाङे 7 जवाबु आहे हिते। पोइ छा असां इहो जवाबु लिखूं, न असांखे कंपाउंड में करिणो आहे, छो त हिते इम्प्रॉपर आयो आहे। अच्छा हाणे अरिड़हनि खे 7 सां वंड था कयूं। 7 जी टेबल पढ़ंदा 1 7 7 2 7 14 3 7 21 वधी थो वञे, न करे कंदासीं 2 7 14 4 बचंदा। ख़बर पई असांखे त 2 सॼा 4 जेके असांखे पाशीअ में मिलिया, 7 साॻा ई रखंदासीं। 2 सॼा 4 भाङे 7 हीअ असांजो जवाबु आहे। हिन खे स्टेप बाय स्टेप हल करण सां ई तव्हांखे आसानी थींदी,
तव्हांजो ज़हन क्लियर थींदो त कहिड़ी जॻह ते कहिड़ी शइ करणी आहे। अक्सर ॿार हिननि जॻहियुनि ते ग़लती कंदा आहिनि सिर्फ़ु इन जे करे त हू तरतीबवार हली करे हिकु हिकु शइ खे रफ़ पेज ते सफ़ाईअ सां हल करे जवाबु रखण जे बजाए इते ई काफ़ी शयूं गॾाए वेंदा आहिनि, जंहिंजे करे हू 2-3 लाइनुनि खां पोइ पाण ई न आहिनि सम्झी सघंदा त हाणे मूंखे नेक्स्ट छा करिणो आहे। ऐं मैथ जो असूल आहे, हिकु जॻह ते बि तव्हांजी ग़लती थी सॼो हिसाबु ग़लति थी वियो। हाणे तव्हांजे साम्हूं स्टेप बाय स्टेप हिकिड़े हिसाब खे हल कयोसीं। इन जे ई अंदरि हिकिड़ो मां तव्हांखे सिंपल हिसाब बि सम्झायमि त जेको आम अंगनि में असांखे डीमास अचे तॾहिं बि असांखे डीमास रूल जो एहतराम करिणो आहे, ख़्यालु करिणो आहे। ॿियो ॾिठोसीं त जॾहिं फ्रैक्शन जे अंदरि अहिड़ियूं गॾियल निशानियूं मिलनि त कहिड़े तरीक़े सां असां उनखे स्टेप बाय स्टेप हल कंदासीं। सो उमेदु आहे त हीउ डीमास वारो असूल फ्रैक्शन में या आम होल नंबर्स में सम्झ में आयो हूंदो। तव्हांजे साम्हूं कुझु होमवर्क आहे, इनखे हल कयो, प्रैक्टिस कयो। इंशाअल्लाह वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो में। तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां। अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।